قد نرى تقلب وجهك في السماء فلنولينك قبلة ترضاها فول وجهك شطر المسجد الحرام وحيث ما كنتم فولوا وجوهكم شطره وإن الذين أوتوا الكتاب ليعلمون أنه الحق من ربهم وما الله بغافل عما يعملون صدق الله مولانا العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما الصلاة والسلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله الصلاة والسلام عليك يا رحمة للعالمين وعلى آلك وأصحابك أجمعين नाज़रीन सामीन किराम असी तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद जी तफ़सीर जो सिलसिलो हलाए रहिया हुआसीं। अॼु सूरह बक़रा जे आयत नंबर 144 जंहिंमें ख़ालिक़ काइनात फरमायो क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समाए। पहिरीं वारी आयतुनि में क़िबले जे तब्दीलीअ जो हुकुम हुयो ऐं हिन आये करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला बयान फरमायो कि क़द नरा तक़ल्लुब वजहिक फ़िस्समा, बेशक असीं ॾिसूं पिया बार बार तव्हांजे मुंहं जे फेरण खे आसमान ॾांहुं। फलनुवल्लियन्नक, पोइ ज़रूरु असीं फेराईंदासूं तव्हांखे उन तरफ़ जंहिं ॾांहुं तव्हां राज़ी हुजो। फवल्ली वजहक शतरल मस्जिदिल हराम, पोइ फेरायो तव्हां पंहिंजे चेहरे खे मस्जिद हराम जे तरफ़। वहैसु मा कुंतुम, ऐं जिते बि तव्हां हुजो पोइ पंहिंजे चेहरे खे उन मस्जिद हराम ॾांहुं फेरियो। व इन्नल्लज़ीन ऊतुल किताब, ऐं जेके माण्हू किताब ॾिना विया उहे ॼाणनि था कि बेशक इहो हक़ आहे उन्हनि जे पालणहार जे तरफ़ां, नाहे अल्लाह गाफ़िल उन खां जेके उहे कनि था। कि रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने मुनव्वरा में तशरीफ़ खणी अचण खां बाद बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ंदा हुया, पर अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे दिल जी तमन्ना ऐं आरज़ू इहा हुई कि सनन ॾाॾे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो क़िबलो काबा हुयो, तो उन्हनि जे क़िबले ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़नि। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु भेरे कि हज़रत सैयदना के अल्लामा राज़ी अलैहिर्रहमा लिखियो आहे कि हज़रत इब्न अब्बास का रिवायत आहे कि हज़रत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत जिब्रील के फरमायो कि मुंहिंजी इन ॻाल्हि सां महबत ऐं शौक़ु आहे कि मां क़िबले ॾे मुंहुं करे नमाज़ पढ़ां। तो हज़रत जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ु कयो कि क़िबला कि मां त हुकुम जो मञण जो बानो आहियां ऐं तव्हां मञण वारा बि आहियो ऐं रब खे मञाइण वारा बि आहियो। मञण वारा बि तव्हां आहियो ऐं अल्लाह सुब्हानहु व तआला खे मञाइण वारा बि आहियो। तव्हां रब खां दुआ घुरंदो, रब सुब्हानहु व तआला तव्हांजी दुआ खे क़बूल कंदो ऐं अल्लाह तव्हांजी रिज़ा खे चाहींदो आहे। उन खां बाद कि हुज़ूर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बार बार आसमान ॾांहुं जिब्रील अलैहिस्सलातु वस्सलाम जे अचण जी ऐं उन्हनि जे हुकुम जे खणी अचण जी इंतज़ार में हुया ऐं आसमान ॾांहुं निहारे रहिया हुया। तो रब सुब्हानहु व तआला खे पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी इहा अदा त एतिरी त प्यारी ऐं पसंदि आई जो इन जो ऐलान क़ुरान पाक में रब सुब्हानहु व तआला फरमायो कि ऐं महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़िबलो तव्हांखे पसंदि आहे उहो ई क़िबलो असांखे बि पसंदि आहे, जंहिंमें तव्हां राज़ी आहियो। तव्हांजे रिज़ा में असां ख़ालिक़ काइनात जो बि रज़ा आहे।
नाज़रीन सामिन किराम के अगले आयत में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो व इन्नल्लज़ीना ऊतुल किताब ला यअलमूना व इन्नल्लज़ीना वला इन अतैतल्लज़ीना ऊतुल किताब बिकुल्लि आयतिन मा तबिउ क़िबलतक। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि जेकॾहिं आणींदव अहले किताब वटि हर दलील त बि उहे ताबेदारी न कंदा उन जी जेके उहे जो तव्हां जंहिं क़िबले जी पैरवी करे रहिया आहियो इहे अहले किताब तव्हांजे क़िबले जी पैरवी न कंदा। वमा अंत बिताबिन क़िबलतहुम ऐं न तव्हां उन अहले किताब जे क़िबले जी पैरवी कंदड़ आहियो ऐं न उहे कुझु हिक ॿिए जे क़िबलनि जी पैरवी कंदड़ आहिनि। वला इन तबअत अहवाअहुम जेकॾहिं तव्हां ताबेदारी कई उन्हनि जे ख़्वाहिशनि जी उन खां बाद जो आयो तव्हां वटि यकीन जो इल्मु त बेशक तव्हां उन वक़्तु के पंहिंजे हक़ तलफ़ी कंदड़नि मंझां हूंदो। नाज़रीन सामिन किराम के रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे क़िबले जे फेरजण खां बाद में यहूदियुनि इहे तारा पिया आया कि जेकॾहिं असांजे क़िबले ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हमेशह क़ाइमु रहना हा त असीं ज़रूरु ईमान आणो हा। तो कि उन इहो चवण खां बाद में कि यहूदी ऐं ईसाई इन ख़ुशफ़हमी में बि मुब्तला हुया मतां बैतुल मक़दिस खां मतां बैतुल्लाह खां क़िबले खे फेराए करे हुकुम फेराए करे रब सुब्हानहु व तआला साॻियो बैतुल मक़दिस ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ण जो हुकुम ॾे तो रब सुब्हानहु व तआला फरमायो कि इहो हुकुम ता सुबह क़यामत ताईं आहे। क़यामत जे सुबह ताईं इहो हुकुम आहे कि बैतुल्लाह शरीफ़ के जेको असां क़िबलो बणायो आहे इहो हुकुम मिटजण वारो नाहे। इहे यहूदी ऐं ईसाई तव्हांजे क़िबले जी पैरवी कोन कंदा तव्हां उन्हनि जी क़िबले जी पैरवी कोन कंदा बल्कि ईसाई ऐं यहूदी बातिल हुजण जे बावजूद न ईसाई यहूदियुनि जे क़िबले जी पैरवी कंदड़ आहिनि ऐं न यहूदी ईसाइनि जे क़िबले खे मञींदड़ आहिनि। उहे जॾहिं बातिल ते ऐं कुफ़र ते हुजण जे बावजूद पंहिंजे फ़ैसिले ते पका आहिनि तव्हां हक़ जे हुजण जे बावजूद पंहिंजे क़िबले खे कीअं छॾण वारनि मंझां हूंदव। नाज़रीन सामिन किराम अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम। बेशक असीं उहे माण्हू जिन खे असीं किताब ॾिनोसीं उहे सुञाणनि था अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे ईअं जीअं उहे सुञाणनि था पंहिंजे पुटनि खे। व इन फ़रीक़म मिनहुम बेशक उन्हनि मंझां कुझु हिकु अहिड़ो टोलो आहे जेके हक़ खे ॼाणनि था हालांकि उहे सुञाणनि पिया था अल हक़ मिर रबिक हक़ तव्हांजे पालनहार जे तरफ़ां आहे फला तकुन मिनल मुमतरीन पोइ हरगिज़ न हुज तूं शक कंदड़नि मंझां। कि इन आये करीमा जे मुतालिक़ हज़रत सैयदना फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजनि हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजनि जेके बाद में मुस्लमान थिया ऐं यहूदियुनि जा वॾा आलिम हुया ऐं तौरेत जा वॾा आलिम हुया। तो हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह तआला अन्हु हुजनि हज़रत अब्दुल्ला बिन सलाम खां पुछियो कि अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद में इरशाद फरमायो कि जंहिंखे असां किताब जो इल्मु ॾिनो आहे उहे हुज़ूर खे ईअं सुञाणनि था जीअं पंहिंजे पुटनि खे सुञाणनि था। छा इहा ॻाल्हि तव्हां वटि केतिरी सदाकत रखे थो इन ॻाल्हि में तव्हां इन बारे में छा नज़रियो रखो था। तो हज़रत अब्दुल्ला बिन सलाम उन वक़्तु मुस्लमान हुया। हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जेके पहिरियां यहूदियुनि जा आलिम हुया तौरेत जा आलिम हुया हज़रत अब्दुल्ला बिन सलाम हज़रत फ़ारूक़ आज़म खे चयो कि ऐं फ़ारूक़ आज़म ऐं अमीरुल मोमिनीन रज़ी अल्लाह तआला अन्हु क़ुरान पाक बिल्कुलु हक़ फरमायो आहे बल्कि असीं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ईअं सुञाणूं था जीअं असीं पंहिंजे पुटनि खे सुञाणींदा आहियूं। ऐं फरमाइनि था कि बल्कि अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जन चयो कि पंहिंजे पुटनि खां बि वधीक असां हुज़ूर खे सुञाणियूं था छो त हुज़ूर जी सदाकत ऐं संदसि रिसालत ऐं संदन नबूवत यकीनी ऐं क़तई आहे ऐं असांखे पंहिंजे पुटनि जे बारे में का बि यकीन जी का ॻाल्हि नाहे छो त असांजे पंहिंजे औरतुनि ते का बि एतबार नाहे कि इहो पुटु असांजे नसल मां आहे या न आहे। बक़ौल जनाब अब्दुल्ला बिन सलाम जे
फरमायूं कि असांखे पंहिंजे पुटनि जे बारे में एतिरो यकीन नाहे हूंदो जेतिरो अल्लाह जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बारे में असांखे यकीन आहे। उन खां बाद में हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन खे हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमायो कि ऐं अब्दुल्ला बिन सलाम बिल्कुलु तव्हां हक़ ऐं सच फरमायो आहे। ऐं ख़ुशीअ मञा हज़रत फ़ारूक़ आज़म हज़रत अब्दुल्ला बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जे पेशानी मुबारक खे चुमी ॾिनी हुई। नाज़रीन सामीन किराम वलिकुल्लिन विजहतुन हुआ मुवल्लीहा फस्तबिकुल खैरात ऐनमा तकूनु याति बिकुमुल्लाहु जमिया इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। सभु हर कंहिं जे लाइ हिकु तरफ़ आहे, उन ॾांहुं उहे मुंहुं कंदड़ आहिनि। फस्तबिकुल खैरात, पोइ नेकिन में अॻराई कयो। याति बिकुमुल्लाहु जमिया, जिते बि हूंदव अल्लाह सुब्हानहु व तआला तव्हां सभिनी खे गॾु करे आणींदो। इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, बेशक रब सुब्हानहु व तआला हर शइ ते क़ादिर आहे। नाज़रीन सामीन किराम क़िबले जी तब्दीली खां बाद में यहूदिन ऐं मुनाफ़िकनि मुस्लमाननि ते एतिराज़ात जा अंबार लॻाए छॾिया ऐं साधन ऐं नवनि मुस्लमाननि खे तरह तरह जा मकर ऐं फ़रेब सां इस्लाम खां बरगलाइण जे लाइ ऐं फेरण जे लाइ केतिरूं कोशिशूं कयूं। तो क़ुर पाक में सभिनी जे शोर ऐं उन्हनि जे बेजा एतिराज़ात जो हिकु ई जवाबु ॾिनो। फरमायो कि मुस्लमाननि खां अॻु में जेतिरियूं बि उम्मतूं आहिनि सभ जे लाइ हिकिड़ो क़िबलो मुक़ररु हुयो। जेकॾहिं रब सुब्हानहु व तआला मुस्लमाननि जे लाइ काबे खे हिकिड़ो क़िबलो मुक़ररु करे छॾियो आहे, इन में एतिराज़ जी कहिड़ी ॻाल्हि आहे। अॻिते अल्लाह फरमायो वमिन हैसु ख़रजता फवल्ली वजहक शतरल मस्जिदिल हराम व इन्नहु लल हक़्क़ु मिर रब्बिक वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तअमलून। वमिन हैसु ख़रजता फवल्ली वजहक शतरल मस्जिदिल हराम व हैसु मा कुंतुम फवल्लू वजूहकुम शतरा। कि इन्हनि आयतुनि में अल्लाह सुब्हानहु व तआला मस्जिद हराम ॾे यानी काबा शरीफ़ ॾे मुंहुं करण जो हुकुम टे भेरा ताक़ीद सां आयो। इहो इन जे करे मुखालिफ़नि जॾहिं घणो शोर कयो क़िबले जी तब्दीलीअ ते, तो रब सुब्हानहु व तआला उन खे इन क़िबले जे तब्दीली जे हुकुम खे वधीक मज़बूत करण जे लाइ बार बार हुकुम कयो। इहा ख़बर ॿुधाई कि क़िबले जी का तब्दीली बैतुल मक़दिस खां मुंहुं फेराए करे काबे शरीफ़ ॾे कयो वियो ऐं क़िबले खे तब्दील कयो वियो। इहो को हुकुम तब्दील थियण वारो नाहे, इहो आख़िरी ऐं क़तई हुकुम आहे। उन खां बाद में का बि तब्दीली न ईंदी। फरमायो वमिन हैसु ख़रजता, जितां बि तव्हां निकिरो पोइ पंहिंजे चेहरे खे मस्जिद हराम ॾांहुं कयो ऐं जिथे बि तव्हां हुजो पोइ पंहिंजे चेहरे खे मस्जिद हराम ॾांहुं फेरियो। फरमायो कि जितां तव्हां निकिरियो, पहिरियों आयतुनि में हालत सफ़र में ऐं हालत इक़ामत में क़िबले ॾांहुं मुंहुं करण जो हुकुम हुयो। ऐं हितां वमिन हैसु ख़रजता, अल्लाह फरमायो कि हबीब जितां बि तव्हां निकिरो, मतिलबु पंहिंजे शहर खां निकिरी करे जाॾे बि तव्हां निकिरो, सफ़र जी हालत में हुजो तो बि तव्हांखे मुंहुं करे नमाज़ क़िबले ॾांहुं ई पढ़णो आहे। ऐं उन खां बाद में हैसु मा कुंतुम फवल्लू वजूहकुम शतरा, फरमायो कि जिथे बि तव्हां हुजो, इहो वरी जमा जो सीगो आणे करे सभिनी खे इहो हुकुम कयो वियो मुस्लमाननि खे, तव्हां मुस्लमान जिथे बि हुजो, चाहे हालत सफ़र में हुजो या पंहिंजे ॻोठनि में पंहिंजे शहरनि में हालत इक़ामत में हुजो, जिथे बि हुजो नमाज़ जो टाइम अचे तव्हां क़िबले ॾांहुं मुंहुं करे नमाज़ पढ़ो। कि फला तख़्शौनहुम वख़्शौनी, इन्हनि काफ़िरनि खां मुनाफ़िक़नि खां न डिॼो, मूं रब खां डिॼो। वली उतिम निअमती अलैकुम, त मां पंहिंजी नेमत तव्हां ते पूरी कयां। यानी क़िबले जी तब्दीली इहो बि हिकु जेका सो आहे रब जी तरफ़ां हिकु नेमत आहे। मां उहा नेमत तव्हां ते पूरो करे छॾियो। वलअल्लकुम तहतदून, ऐं इन क़िबले जे फिरजण ते जेके बि हुया मुनाफ़िक़ ऐं पंहिंजा ऐं परावन सभिनी में फ़र्क़ु नज़र अची वियो। ऐं जेके पंहिंजा हुया ऐं जेके यकीनी मुस्लमान हुया उहे ज़ाहिर थी पिया, ऐं जिन जे अंदर में खोट हुयो उहे बि इन क़िबले जी तब्दीलीअ सां बिल्कुलु ज़ाहिर थी पिया। कमा अरसलना फीकुम रसूलन मिनकुम यतलू अलैकुम आयातिना व युज़क्कीकुम व युअल्लिमुकुमुल हिकमत व युअल्लिमुकुमुल किताब वल हिकमत व युअल्लिमुकुम मा लम तकूनू तअलमून।
फरमायो जीअं असां मोकिलियोसीं तव्हां में तमामु जाए रसूल यतलू अलैकुम आयातिना, जेको रसूल तिलावत फरमाए थो तव्हां ते असां रब जूं आयतूं ऐं तव्हांखे पाक थो करे, वयो अल्लिमुकुमुल किताब, ऐं तव्हांखे पढ़ाए थो किताब ऐं हिकमत, ऐं वयो अल्लिमुकुम मा लम तकूनु तालमून, ऐं तव्हांखे उहे ॻाल्हियूं सेखारे थो पढ़ाए थो जेके तव्हां ॼाणींदा न हुयव। नाज़रीन सामीन किराम के माक़बल में काबा शरीफ़ जो जॾहिं असीं तव्हांखे ॿुधायोसीं पहिरीं वारी आयतुनि में कि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जनाब सैयदना सदन फर्ज़ंद इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं काबे खे तामीर करे रहिया हुया त उन वक़्तु दुआ घुरियो हुयाऊं रब्बना वबअस फ़ीहिम रसूलन मिनहुम, ऐं असांजा पलनहार इन्हनि मां ई हिकु रसूल मोकिल। तो हिन आया करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला उन रसूल जे मोकिलण जो ज़िक्र फरमाए रहियो आहे कि हज़रत इब्राहीम ऐं हज़रत इस्माईल जी दुआ खे ख़ालिक़ काइनात दर्जे क़बूलियत अता फरमायो। उन्हनि मंझि तव्हां मंझि रब सुब्हानहु व तआला तव्हां में हिकु रसूल मोकिलियो, अल्लाह जूं आयतूं बि तव्हां ते तिलावत फरमाए थो ऐं तव्हांजे अंदर खे बि पाक ऐं साफ़ फरमाईंदो, ऐं तव्हांखे किताब ऐं हिकमत मां मुराद सुन्नत आहे ऐं उन मां ॿियूं बि आहिनि अक़वाल, ऐं फरमाए को तव्हांखे उहे उलूम बि सेखारे थो जेके तव्हां ॼाणींदा न हुयव। नाज़रीन साहिब किराम के फ़दकुरूनी अज़कुरकुम वशकुरूली वला तकफुरून, अगली आयत में अल्लाह फरमायो कि मूं रब जो ज़िक्र कयो, मां तव्हांखे मूं रब खे यादि कयो, ज़िक्र कयो, मां रब तव्हांखे यादि कंदुसि, वशकुरूली मूं रब जो शुक्र कयो, वला तकफुरूनी ऐं मुंहिंजो नाशुक्री न कयो। इन आय करीमा में अल्लाह सुब्हानहु व तआला ज़िक्र जो जेका सो आहे फरमाए रहियो आहे, फरमायो कि अल्लाह जो ज़िक्र कयो, ऐं उलमा किराम फरमाइनि था कि ज़िक्र इंसान जे दिलि जे सां थींदो आहे, ऐं चूंकि दिलि जो जेको तर्जुमान आहे उहो ज़ुबान आहे, तो इन जे करे ज़ुबान सां ज़िक्र करण खे बि ज़िक्र जो नालो ॾिनो वेंदो आहे। ऐं ज़िक्र करण जो उलमा किराम फरमाइनि था कि हिकु आराबी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु सहाबी सगोरो अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियो, अर्ज़ु कयईं या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इस्लाम जा घणा ई अहकाम आहिनि, मूंखे तव्हां का अहिड़ी ख़ासि शइ ॾसियो जंहिंखे मां चिंबड़ी पवां। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यज़ालु लिसानुका रतबन मिन ज़िक्रिल्लाहि अज़्ज़ वजल, अल्लाह फरमायो कि तुंहिंजी ज़ुबान हमेशह रब जे ज़िक्र सां ताज़ी हुजे, हमेशह अल्लाह सुब्हानहु व तआला जो ज़िक्र कंदो रह। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन का रिवायत आहे, उहे फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन्नल्लाह अज़्ज़ वजल्ल यक़ूलु अना मा अब्दी इज़ा हुआ ज़करनी व तहर्रकत बी शफ़ताहु औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो कि मां पंहिंजे बाने सां गॾु हूंदो आहियां, मां पंहिंजे बाने सां गॾु हूंदो आहियां, ऐं जंहिं वक़्तु उहो मूंखे यादि कंदो आहे ऐं मुंहिंजे ज़िक्र सां पंहिंजा चप चोरींदो आहे, मां ख़ालिक़ काइनात उन सां गॾु हूंदो आहियां। इन जे करे अल्लाह फरमायो फ़ज़कुरूनी अज़कुरकुम, तव्हां मुंहिंजो ज़िक्र कयो, तव्हां इंसाननि में मूं रब जो ज़िक्र कयो, मां नूरी फ़रिश्तनि में तव्हां इंसाननि जो ज़िक्र कंदुसि, ऐं तव्हां ज़मीन ते मूं ख़ालिक़ काइनात जो ज़िक्र कयो, मां अर्श ते नूरी फ़रिश्तनि जे साम्हूं तव्हां जो ज़िक्र कंदुसि, वशकुरूली ऐं मुंहिंजो शुक्र कयो। फरमाए कि रब सुब्हानहु व तआला जे ॾिनल निअमतुनि ते ज़ुबान सां जेका सो आहे उन जी निअमतुनि जो शुक्र करणु, इन खे शुक्र सॾियो वेंदो आहे। ऐं उलमा किराम फरमाइनि था कि शुक्र जा 2 दर्जा आहिनि, हिकु त इहो आहे कि हर नेमत खे अल्लाह जे तरफ़ां ॼाणणु, मिसाल तौरु अल्लाह जेको बि नेमत ॾिनो आहे उनखे इहो ॼाणे त इहो रब जे तरफ़ां इहो नेमत मूंखे अता थियो आहे, इहो बि हर नेमत खे रब जे तरफ़ां ॼाणणु, इहो बि शुक्र आहे। शुक्र जो हिकु इहो दर्जो आहे। ॿियो इहो आहे कि हर नेमत ते अल्लाह जो हम्द करणु, अल्लाह सुब्हानहु व तआला जो शुक्र आहे, रब जो हम्द आहे, जंहिं रब जी सना आहे, जंहिं ख़ालिक़ काइनात मूंखे खारायो पीआयो, हीअ निअमत मूंखे अता फरमाई। ऐं टियों इहो आहे कि पाण खे गुनाहनि खां बचाइणु, इहो बि शुक्र आहे।
पाण खे गुनाहनि खां बचाइण, इहो बि शुक्र आहे। ऐं शुक्र जो तो चोथों दर्जो इहो आहे कि अल्लाह जे निअमत खे गुनाहनि में ख़र्च न करणु ऐं उन खे अल्लाह जी इबादत में ख़र्च करणु। मिसाल तौरु रब सुब्हानो व तआला औलाद हिकु नेमत आहे, माल ऐं दौलत हिकु नेमत आहे, उन खे गुनाहनि में ख़र्च न करणु बल्कि रब जी इबादत में ख़र्च करणु, इहो बि शुक्र आहे। ऐं उलमा किराम फरमाइनि था कि इहो शुक्र जो आला दर्जो आहे, शुक्र जो सभ खां आला दर्जो आहे। ऐं हज़रत सुफ़ियान रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खां सुवालु कयो वियो कि साईं शुक्र छा आहे? पाण साईं जन फरमायो कि जिन कमनि खां रब सुब्हानो व तआला मना फरमायो आहे, जिन कमनि खां अल्लाह रोकियो आहे, उन्हनि कमनि खां पासो करणु ऐं उन्हनि खां परहेज़ करणु, इहो शुक्र आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्रि वस्सलात इन्नल्लाहा मअस्साबिरीन। ऐं ईमान वारो मदद तलब कयो नमाज़ ऐं सब्र सां, बेशक अल्लाह सब्र कंदड़नि सां गॾु आहे। यानी कि रब सुब्हानो व तआला इंसाननि ते आज़माइशूं नाज़िल फरमाईंदो आहे, पर उन आज़माइशुनि सां जेको मुक़ाबिलो करण जी रब सुब्हानो व तआला हिकु रस्तो असांखे ॾेखारियो आहे, उहो ख़ुसूसन ईमान वारनि खे अल्लाह ख़िताब करे फरमायो कि जंहिं वटि ईमान मौजूदु आहे, बेईमाननि जी ॻाल्हि न आहे, जंहिं वटि बि ईमान मौजूदु आहे, चाहे तव्हांखे कहिड़े बि आज़माइश सां उनखे तव्हांखे आज़माइश में मुब्तला कयो वञे, जिस्मानी अंदाज़ सां या ग़ैर जिस्मानी अंदाज़ सां या माली अंदाज़ सां या जेका सो औलाद जे लिहाज़ सां तव्हां ते मुसीबतूं या आज़माइशूं अचनि ऐं इंसान ते ईंदियूं रहंदियूं आहिनि, तो उन वक़्तु तव्हां रब जी मदद तलब कयो, हिकु सब्र जे ज़रिए, ॿियो नमाज़ जे ज़रिए। अल्लाह यकीन ॾियारियो कि फरमायो जेको सब्र इख़्तियार कंदो, रब सुब्हानो व तआला सब्र कंदड़नि ऐं साबिरीन सां गॾु आहे। वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशऊरून। जेके अल्लाह जे राह में शहीद कया विया, उन्हनि जे बारे में मुअल न चओ, बल्कि ज़ुबान सां मुअल न चओ, बल अहयाउन, उहे जीअर आहिनि, वलाकिन ला तशऊरून, पर तव्हां उन्हनि जी जेका सो ज़िंदगी खे ऐं उन जे जीअरे वारे हयाती ऐं ज़िंदगी खे सम्झी नथा सघो। ऐं कि इन आय करीमा ते ऐं जेको आहे ॿिए आय करीमा वला तहसबन्नल्लज़ीना क़ुतिलू फ़ी सबीलिल्लाहि अमवाता, उन ते मूं तफ़सीलन तव्हांजे साम्हूं साईं हिकु जुमे ते तक़रीर कई है न, तो इन करे इन जे जेका सो आहे अॻिते अल्लाह सुब्हानो व तआला फरमायो कि वला नबलुवन्नकुम बिशैइन मिनल ख़ौफ़ि वल जूअ व नक़्सिम मिनल अमवाल वल अनफुसि वस्समरात वबश्शिर स्वाबिरीन अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका